नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त गवर्नर सिंध इमरान इस्माइल जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखियो आहे। सिंध में चौमासे जी बरसातनि जो पहिरियों स्पेल शुरू थियण वारो आहे। नुक़सान खां बचाइण जे लाइ अॻुवाट क़दम खंया वञनि। गुज़िरियल साल वारी बरसात असां सभिनी लाइ सबक़ हुई। अवाम खे बरसात खां बचाइण जे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। इमरान इस्माइल चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हर मुमकिन मदद करण लाइ तयारु आहे। बरसाती नालनि जी सफ़ाई ऐं कब्ज़ा ख़तमु करण लाइ मदद कई वेंदी। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त गवर्नर सिंध इमरान इस्माइल जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे ख़त लिखियो आहे। सिंध में चौमासे जी बरसातनि जो पहिरियों स्पेल शुरू थियण वारो आहे। नुक़सान खां बचाइण जे लाइ अॻुवाट क़दम खंया वञनि। गुज़िरियल साल वारी बरसात असां सभिनी लाइ सबक़ हुई। अवाम खे बरसात खां बचाइण जे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। इमरान इस्माइल चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हर मुमकिन मदद करण लाइ तयारु आहे। बरसाती नालनि जी सफ़ाई ऐं कब्ज़ा ख़तमु करण लाइ मदद कई वेंदी।